फैसले जे वक्त में जॾहिं बि कंहिं इंसान जो फ़ैसिलो कयो न त ज़ुल्म खां बचिजो। छो? फ़ैसिले में अल्लाह पाक जी नज़र घणी हूंदी आहे। जिते फ़ैसिलो लॻंदो आहे न, रब ज़ुल जलाल वल इकराम जी नज़र घणी हूंदी आहे। पर शैतान इब्लीस तुंहिंजे दिमाग़ में ईंदो आहे, हेॾे ॾिस ओ भोतार, हेॾे ॾिस हेॾे। शैतान इब्लीस तुंहिंजे दिमाग़ में ईंदो आहे, तोखे विसविसा विझंदो आहे, हो ग़रीब हे पैसे वारा ते, हे कम ईंदे, हो कम न ईंदे। शैतान इब्लीस तोखे विसविसा ॾेखारींदो आहे, जंहिंजे करे तूं 2 फुट मथे हली वेंदो आहे। यादि रख, उन वक़्त में रब जी निगाह तोॾे हूंदी आहे। जॾहिं फ़ैसिले जे वक़्त में 2 दुरनि में हिकु दुर रड़ करे ॻाल्हाए न त सम्झो उन फ़ैसिले में ज़ुल्म थो हले। उन फ़ैसिले में ज़ुल्म थो हले। ज़ुल्म माना ज़ालिम इंसान तो फ़ैसिलो करे। उन फ़ैसिले में निगाह अल्लाह पाक जी हूंदी आहे। जेकॾहिं फ़ैसिले सां हक़ करणो थिए न त सभ खां पहिरियों वज़ू करे 4 कुल पढ़, पंहिंजे सीने ते दम कर। जेकॾहिं हक़ जो फ़ैसिलो न करे वञे त मुंहिंजी अखियुनि ते ईअं चूंब वारी छुरियूं हणिजांइ। छा? चूंब वारी छुरियूं। जंहिं फ़ैसिले जे वक़्त में रब पाक जी निगाह हुजे, उते नाइंसाफ़ी तूं करे वञे त तूं बचंदे? तूं न बचंदे। छो त हिनमहिल मुंहिंजे लेक्चर जी ॻाल्हि त ॿुधंदे तोखे इहो ई शैतान इब्लीस विसविसा विझंदो त हे मथो थो वञे, हे मथो थो वञे। अल्लाह जे रसूल बि ईअं ई तबलीग कई आहे। 1400 साल पहिरियों ईअं ई इंसान ज़ात खे बाज़ार में बीह करे हिदायतूं ॾिनियूं, त फिर बि अल्लाह जे रसूल खे कंहिं अहमियत कोन ॾिनी। अॼु बि रब जे रसूल जी हदीस मुबारकियूं तोखे हथ में बि आहिनि, फिर बि उन्हनि खे पढ़ी बि नज़र अंदाज़ थो करे। वक़्त जो इंतज़ारु कजे। उन वक़्त में रब जे मौजज़नि जी ख़बर पवंदी अथई, रब जी हक़ीक़त जी ख़बर पवंदी अथव। बदिलो इंसान अगरि माफ़ करे त दिली सुकून बि वठंदो ऐं राहत बि वठंदो ऐं परेशानियुनि खां बि निकिरंदो। उहो इंसान बदिलो वठी थो न वञे। हिकिड़ो मूंखे कंहिं दोस्त सुवाल कयो त यार मां पंहिंजे भाउ जो बुलंद कयो आहे, मूंखे सुकून ऐं राहत छो कोन्हे का? क़ुर में लिखियलु आहे त खून जो बदिलो खून आहे। सुणा, खूनी इंसान केॾी बि पंहिंजे अंदाज़नि में खिल रखे, ख़ुशियूं करे, मस्तियूं करे, पर यादि रखजांइ उनजे अंदर में ज़ख़्म उहो एॾो ख़राबु हूंदो आहे, जेको उथंदो वेहंदो आहे न शिरक भरींदो आहे, घर में सुम्हंदो आहे न शिरक भरींदो आहे। खूनी कहिड़ो बि हुजे, छो न बदिलो वठे, बदिले वारे सां बि इहो ज़ुल्म थींदो आहे। खून हिकु इंसान जो कंदे पूरी काइनात जो खून आहे, त उहो तोखे सुकून कीअं वठणु ॾींदो? बदिले जो बदिलो वठंदे त अज़ियत में रहंदे, अगरि उन बदिले जो रब जे हवाले कंदे त सुकून ऐं राहत ऐं अल्लाह जा इनाम बि अता कंदे। ऐं उहो इंसान रब ज़ुल जलाल वल इकराम तुंहिंजे आॾो बि पेश कंदो त वठाए तो तुंहिंजो हिसाब हिन खां ॾेखारींदे पाण ई चवंदे त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा रब, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा अल्लाह। बदिलो कंहिंखां बि न वठो, न ई वरी बदिले जी सोच रखंदा कयो। जॾहिं बदिले जी सोच रखंदा कयो त यादि रख, उन वक़्तु तां मां अल्लाह पाक दख़ल कढी वेंदो आहे। छो कढी वेंदो आहे? त तूं पंहिंजे बदिले जो सोचियो आहे। अगरि ईअं चवंदा त या रब हस्बनल्लाह व निअमल वकील, हा ख़ुदा जो कसम, उन खां बाद में जेके राहत ऐं मौजज़ा ॾिसंदे न, जेको इंसान अल्लाह ते छॾे ॾे बसि पोइ ते हटे, उन में गिरंदो न वञे त ॾिसां कॾहिं थींदसि बदिलो, कॾहिं थींदसि ईअं पोइ ते न वठे, उनखे ॾिसे ई न। तूं हलियो वेंदे पंहिंजे कमनि कारनि में लॻंदे त उनजी अचानक तोखे ख़बर पवंदी। यादि रखजांइ बदिलो एॾो ख़राबु अथव, बदिलो वठंदो बि सुकून खां तबाह हूंदो, पोइ शराब पीअंदो। जेके ॾिसो न खूनी इंसान आहे न, पंहिंजी ॿाहिरो खिल ॾेखारींदो आहे, ख़ुशी ॾेखारींदो आहे, पर अंदर में वॾो मन फटियल हूंदो अथव। फटियल कीअं? उहो खून उन खां विसरंदो न आहे, उहो खून उन खां विसरंदो न आहे। छो? इन जो राज़ रब थो ॼाणे, इन जो राज़ रब थो ॼाणे। इहो खूनी इंसान नशनि जे ज़ोर ते पाण खे सुकून ॾियाराए वेंदो आहे, नशनि जे ज़ोर ते पाण खे ख़ामोश करे वेंदो आहे। जॾहिं इन खां नशो टुटंदो आहे न त आई जी रब तूं मूंखे माफ़ी ॾे, रब ज़ुल जलाल वल इकराम मूंखे माफ़ी ॾे। खून जे बदिले खे बि तव्हां माफ़ करे छॾियो, अल्लाह ते छॾे ॾियो त ॾिस त न मौजूदु। छो?
जेको रब इंसाफ़ करे न त सब खां भलो कंदो अथई, ज़बरदस्त ऐं मस्त कंदो अथई, दिली सुकून बि ॾींदई, राहत बि ॾींदई ऐं पंहिंजे खज़ाने मां तोखे ताक़त ऐं कुवत बि ॾींदई। करे ॾिस तूं नाथे तुंहिंजो चाकू मुंहिंजी अखियूं ईअं चुंबू हणजे अखियुनि में अंदरि ज़ोर सां जेका स्पीड अथई। जज़ाकल्ला ख़ैर, मां सलाम।